Why some people feel unhappy? कुछ माण्हू अंदर में छो पाण खे ख़ुशि महसूसु न कंदा आहिनि। काफ़ी माण्हू पुछंदा आहिनि त मालिक जो ॾिनो सभु कुझु आहे, पर अंदर में उहा ख़ुशी न आहे, उहो मज़ो न आहे। हूअं त अंदर जी अनहैप्पीनेस, अंदर जी नाख़ुशी जा कई सबब हूंदा आहिनि। कुझु बीमारियूं हूंदियूं आहिनि, जीअं हिकु बीमारी आहे डिप्रेशन, एंज़ाइटी, जंहिंमें अंदर में माण्हू नाख़ुशि महसूसु कंदो आहे। उनखां अलावा कुझु ॻाल्हियूं उहे बि आहिनि जेके असांखे नाख़ुशि कंदियूं आहिनि, जेके असांजूं पंहिंजूं सोचूं हूंदियूं आहिनि। कॾहिं कॾहिं त माण्हुनि जे करे असांखे ॾुखु थींदो आहे त हे माण्हू असां सां सुठो न हलियो, हिन माण्हू सां मां एॾो सुठो हलियोसि, चङो न हलियो। माण्हू त जेको सुठो न हलियो उहो त पंहिंजी जाइ ते आहे, पर घणे क़दुरु असां अनहैप्पी जेके रहंदा आहियूं, नाख़ुशि जेको रहंदा आहियूं अंदर में, उहो हूंदो आहे असां पंहिंजी सोचुनि जा सतायल आहियूं। मां ईअं चवां त असांखे हिकिड़ो उन वक़्तु पोइ कारो चश्मो चढ़ी वेंदो आहे अखियुनि जे साम्हूं। जीअं अखियुनि जे साम्हूं चश्मा चढ़ियल हुजे, जीअं सनग्लासिस हूंदा आहिनि, जीअं सिज जा चश्मा हूंदा आहिनि, कीअं हर शइ साम्हूं जेको आहे कारी ॾिसण में ईंदी आहे। अहिड़े तरीक़े सां असांजे सोचनि जे मथां बि चश्मा चढ़ियल आहिनि, जेके असांखे ख़ुशि ऐं ॾुखु महसूसु कराईंदा आहिनि। हाणे उहे चश्मा छो चढ़िया आहिनि, उनजो ॿियो सबबु आहे त उहे असांजो नंढे हूंदे जी छा परवरिश कीअं हुई, असांखे ज़िंदगी में ॿिया कहिड़ा ॾुखायल मसइला थिया, उन्हनि जे करे उहो वरी कंहिं ॿी वीडियो में ॿुधाईंदासीं। हाणे अहिड़ो अगरि जे चश्मो ज़हन जे मथां चढ़ियल हुजे, जंहिंखे असां चवंदा आहियूं मेंटल फिल्टर चढ़ियल हुजे, त पोइ असां जी इहा हूंदी आहे त असां नेगेटिव ॻाल्हियूं ज़हन में रखंदासीं ऐं मुनफ़ी ॻाल्हियूं ज़हन में रखंदासीं। जेके सुठियूं ॻाल्हियूं असांखे नज़र न ईंदियूं फिल्टर थी वेंदियूं। जीअं कोई फिल्टर में हूंदो आहे न, त फिल्टर रखो हिकिड़ो त सुठो पाणी अची वञे थो, मथां कचिरो निकिरी अचे, त हे बेसिकली छा हूंदो आहे, कचिरो अची वेंदो आहे, पाणी न ईंदो आहे। माना उहो जेको आहे ग़लति ॻाल्हियूं ज़हन में अची वेंदियूं, सुठियूं न ईंदियूं ज़हन में। मिसाल जी ॻाल्हि, अगरि तव्हां पंहिंजी हिकिड़ो मर्द हुजे, पंहिंजी ज़ाल लाइ 100 दफ़ा सुठियूं शयूं वठी वञे, हुनखे गिफ्टियूं ॾिए, कंहिं मौक़े ते गिफ्ट वठणु विसरी वई हुनखे, त उहो चवंदी तूं मुंहिंजो ख़्यालु नथो रखे, तूं मुंहिंजी जेको आहे सो ध्यानु नथो रखे, हाणे तूं बदिलजी वियो आहे। हाणे हुन छा कयो त पुराणियूं सभु ॻाल्हियूं सुठियूं हुन खां विसरी वयूं, उहा हिकिड़ी ॻाल्हि रहिजी वई यादि, माना फिल्टर हणी वेठी उहा ईअं थी। दोस्तनि में बि इहो हूंदो आहे, अगरि असां जेकॾहिं हिकिड़ो 100 दफ़ा कंदा सुठा हलियासीं, हिकु दफ़ो ख़राबु हलियो, त पोइ चवंदा त ॾिस तूं हाणे सही नथो हले, ख़राबु थो हले मूंसां। पोइ उहो जेको आहे उन करे पंहिंजी सोचनि जे करे असां दुखी रहंदासीं, अनहैप्पी रहंदासीं अंदर में। ॿी जेका सोच हूंदी आहे असांखे ॾुखियो कंदी आहे, उहा हूंदी आहे असां कॾहिं कॾहिं पंहिंजो पाण चवंदा आहिनि जंपिंग टू कंक्लूजन कंदा आहियूं, पंहिंजो पाण असां नताज ते पुॼी वेंदा आहियूं, जंहिंजी का हक़ीक़त में को प्रूफ सबूत न हूंदो आहे, असां पाण पहुची वेंदा आहियूं हुते। जेकॾहिं मिसाल ॾिजे त कंहिं दोस्त सां असां ॻाल्हायूं वेठा, उहो पंहिंजे घड़ीअ खे ॾिसे, त पोइ ईअं अगरि सोचूं त यार हे मूंखां बोर थो थिए या मुंहिंजी ॻाल्हि ॿुधणु नथो चाहे, तंहिं करे त वरी वाच थो ॾिसे पियो। हाणे इहो असांखे चयो न, हुन को सबूत न आहे, पर असां इहो पाण ई पको यकीन करे छॾियोसीं, कंक्लूड करे छॾियोसीं, नतीजो अख़ज़ कयोसीं त हे मूंखां बोर आहे। हाणे थी सघे थो उनजा ॿिया सबब हुजनि, हो थी सघे थो इन करे ॾिसंदोसीं वाच खे कंहिंजी फ़ोन अचणी हुजे, कंहिंसां टाइम ॿिए सां मिलणो हुजे, या ॿियो इहो हूंदो आहे असां जेको आहे प्रिडिक्टिव थिंकिंग कंदा आहियूं, माना त हीअं थींदो बसि। हाणे मिसाल जी ॻाल्हि, मां जेकॾहिं दोस्तनि में वेंदुसि, उते कहिड़ो गंदु करे ईंदुसि, ॻाल्हाए ईंदुसि, सभु दोस्त मूंखां फिटी वेंदा। हाणे पहिरियों ई हुनखे ज़हन में सोच इहा ईंदी, पोइ जॾहिं वेंदो दोस्तनि में त पहिरियों ई कंफ्यूज़ हूंदो, ॻाल्हाइणु घटि चाहींदो, अवॉइड कंदो, ॻाल्हाइणु परे परे वेंदो। हालांकि हुनजो सबूत न आहे हुन वटि, ऐं कॾहिं कॾहिं वाक़ई कुझु अहिड़ो चई विझंदो, छो त पहिरियों ई घबरायल हूंदो, पहिरियों ई ज़हन में हुनखे इहा उणचण हूंदी। कॾहिं कॾहिं असां वरी पर्सनलाइज़ कंदा आहियूं, पंहिंजो पाण ते वठंदा आहियूं। अगरि ॿारु जेकॾहिं हिकिड़ो कंहिंजो हुजे, उहो मार्कूं सुठियूं न खणी अचे, त चए त यार मां सही न पढ़ायो ॿार खे, मां महिनत न कई, ऐं पाण खे ब्लेम करे, त माना इहो पर्सनलाइज़ था कयूं पाण खे असां। इन करण सां माण्हू दुखी रहंदो।
कॾहिं कॾहिं चश्मे मां असांखे ईअं नज़र ईंदो आहे जेको उहो असांजो नेगेटिव चश्मो चढ़ियलु आहे उन में ईअं लॻंदो आहे त ॻाल्हि वॾी ख़राबु थी वई तबाही थी वई तूफ़ान अची वियो मिसाल जी ॻाल्हि नौकिरी में वेंदा जेकॾहिं कम ते वेंदा कंहिं कम ते का ग़लती थी वई हिकिड़ी त उन्हनि खे ईअं लॻंदो त हाणे त बसि जेको आहे इहा मुंहिंजी नौकिरी हली वेंदी वरी ॿिए नौकिरी वेंदुसि हितां ई रिपोर्ट वठणी पवंदी मूंखे रेफरेंस उहो बि सही न मिलंदो माना मुंहिंजी त हाणे सभु शइ तबाही थी वई त उहो कैटास्ट्रोफाइज़ कंदा ॻाल्हि खे तमामु वॾो करे वठंदा जेको आहे नोड़ीअ मां नाम करे वठंदा के त माण्हू जेको आहे न वरी ॿी हिकिड़ी सोच हूंदी आहे ब्लैक एंड वाइट थिंकिंग उनखे चश्मे मां नज़र ईंदी पंहिंजे मां जेको रंगीन चश्मो चढ़ियलु आहे त या त शइ सही आहे या ख़राबु आहे मिसाल जी ॻाल्हि जेकॾहिं ईअं आहे त हिकिड़ो ॿारु जेकॾहिं 80% मार्कूं खणी अचे या चइनि सब्जेक्ट में ए खणी अचे हिकिड़े में छड़ो बी हुजे त उहो सोचणु शुरू करे त बसि मुंहिंजो त हाणे रिज़ल्ट ख़राबु अची वियो इहो त जेको आहे कुझु न थियो मां जेको आहे इहो हुनखे नज़र न ईंदो त मूंखे चइनि शयुनि में ए आई आहे उहा नज़र न ईंदी बी वारी नज़र ईंदी हुनखे पोइ चवंदो उनखां नतीजो इहो लॻाईंदो त हाणे माना मां होशियारु न आहियां मोॻो आहियां जॾो आहियां अॻिते छा वेंदो माना ब्लैक एंड वाइट हूंदी या त 100% हुजे हुनखे ग्रे नज़र न ईंदो त ब्लैक ऐं वाइट जे विच में ग्रे रंग बि हूंदो आहे ॿियो हिकिड़ो जेको आहे पंहिंजो आसमानी रंग बि हूंदो आहे विच में उहो नज़र न ईंदो हुनखे ऐं के माण्हू उन चश्मनि मां जेको आहे पाण खे शुड एंड मस्ट कंदा हीअ शइ मूंखे पक करणु घुरिजे हिकिड़ी जेकॾहिं घर ध्याणी हूंदी उहा अगरि चए त मुंहिंजी रोटी सदाईं 100% सुठी थियणु घुरिजे हा रोटी उहा कॾहिं ख़राबु बि थींदी पर उहो शुड जेका चवंदी माना सदाईं हमेशह ऐं पक सां सुठी थियणु घुरिजे पोइ ख़राबु थींदी पोइ दुखी रहंदी उहा ऐं कॾहिं कॾहिं असां ओवर जनरलाइज़ कंदा आहियूं वठी माना उन चश्मे मां उन हिकिड़ी शइ जो ॿियनि शयुनि ते लॻाईंदा आहियूं अंदाज़ो हिकु दफ़ो शइ ख़राबु थी त लफ़्ज़ चवंदा सदाईं मां सदाईं ख़राबु कंदी आहियां या हिकु दफ़ो को दोस्त ख़राबु हलो इहो सदाईं ख़राबु हलंदो आहे इहे जेकॾहिं ॻाल्हियूं रखंदा न पोइ माण्हू दुखी रहंदा आहिनि ऐं पाण खे कॾहिं कॾहिं लेबल करे छॾींदा आहिनि त जेको आहे मां त बसि बेवकूफ़ आहियां बेअकुल आहियां ऐं जेको आहे इहो लेबल कंदा आहिनि पाण खे चश्मे मां वठी उहो पंहिंजे ज़हन खे जेको चश्मो लॻियलु हूंदो आहे हालांकि सही न आहे उहो अगरि पाण खे ॾिसनि त 100 दफ़ा सुठियूं ॻाल्हियूं ॾींहं में कनि था पिया हाणे इहा हिकिड़ी ॻाल्हि त कोन रही आहे जंहिंजे करे माण्हू पाण खे ख़राबु सम्झे उन करे हाणे इहे मां जीअं ॿुधायमि त इहे कुझु ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि पंहिंजा असां सोचनि जा सतायल आहियूं ॿिया त जेको घटि वधि हलनि ई हलनि असांखे पर जेको असां जेके सोचूं रखूं था न कॾहिं नेगेटिव मुनफ़ी सोचूं जेको असां चश्मो चाढ़ी वेठा आहियूं न इहो चश्मो जॾहिं लाहींदासीं न असां पोइ दुनिया असांखे सही नज़र ॿई पासा ॾिसंदासीं हिकु दोस्त ख़राबु ॻाल्हि करे थो त उहो 100 ॻाल्हियूं सुठियूं बि करे थो सुठियुनि ते नज़र रखणु घुरिजे ऐं इहा पोइ डायरी ठाहे पर्चो ठाहे असां लिखंदासीं डेली न त असां जेको आहे हीउ दोस्त सुठो जंहिंजे बारे में ख़राबु सोचूं जंहिं लिखंदासीं न पोइ नज़र ईंदो त भई एॾी ख़राबु ॻाल्हि बि न आहे इहा दुखी न रहंदासीं जंहिं ॻाल्हि तां शुरू कयोसीं न त इनर हैप्पीनेस अंदर जी ख़ुशी आणणु कीअं घुरिजे उन हिकिड़ी जेको सबबु इहो आहे त असां पंहिंजो पाण जेको चश्मो चाढ़ी वेठा आहियूं इहो असांखे लाहिणु घुरिजे जेको नेगेटिव चश्मो आहे त अंदर में ख़ुशी रहूं हीअ वॾी वीडियो अगरि तव्हांखे पसंदि अचे लाइक कयो शेयर कयो सब्सक्राइब कयो कोई कमेंट्स हुजनि त कमेंट्स ॾियो महिरबानी